जी नाज़रीन असी इन मेल तेलके थाने बुलाखान ज़िले जामशोरे जो ही तेलको थाने बुलाखान उन जे मेन थाणो है जो पुलिस स्टेशन है। ही पुरानी बिल्डिंग है उनकी या पुलिस स्टेशन जी कैमरामैन के चवंदुसि त उहा बिल्डिंग ॾेखारे ऐं उन खां सवाइ ही जेको पुराणो जेको SHO जो रिहाइशगाह है ऐं हिन पासे लाकब है। ही न्यू बिल्डिंग पई ठहे जेका IG सिंध जेका न्यू बिल्डिंग ॾिनी एडी ख्वाजा उहा थाने बुलाखान के उहा बिल्डिंग पई ठहे। हिन बिल्डिंग जे अंदर अचो त छा बदलन छा है वो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन बिल्डिंग जेका न्यू बिल्डिंग है इहा बिल्डिंग में असीं वञूं पिया हिन बिल्डिंग जे अंदर। ही बिल्डिंग जे अंदर घोड़ा जेके आहिनि अॻूणे SHO नोतक खान बलोच थाने बुलाखान जो SHO हो अॻूणो उन जा घोड़ा ॿधा पिया आहिनि हिते ऐं हिन घोड़े सां गॾु हुते साईं उन जा मच भरनि पिया घोड़े खे जीअं सर्दी न लॻे सी न लॻे ऐं हंध पिया आहिनि उन जो चारो बि हिते घोड़े ते पियो आहे। कैमरामैन खे उहो बि ॾेखारींदुसि ऐं हिन हंध हिते जेको हुन ख़िदमत कंदड़ घोड़े जो उहो ही घोड़े जो चारो आहे। अचो त ॿिए पासे हलूं तव्हांखे ॾेखारियूं त थाणे बुलाखान जो जेको सब जेल आहे ऐं सब जेल जे अंदरि जेको थाणे जे अंदरि ई सब जेल आहे उन में ॾिसो त ॾेखारियूं तव्हांखे उते छा आहे। उते ॾिसो त ही सब जेल जे अंदरि गॾह गाॾी जेका आहे सा गाॾी आहे गॾह जी उहा SHO नोतक बलोच खान साहब जी बीठल आहे जेको अॻूणो SHO उनजी उन खां अलावा उनजो ही गॾह बि आहे उहो बि नोतक खान बलोच साहब जो आहे जेको हिन जो चारो चारींदड़ ख़िदमतगार हिकिड़ो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अरे ही कंहिंजो गॾह जी भाउ इहो SHO नोतक बलोच हिते छो ॿधो पियो थाणे इहो पाण हिते बदिली थी आयो पोइ हिते घुराए अथई शौक़ीन माण्हू। हाणे त बलोच साहब त हिते कोन्हे हा ॾींहुं ॿिन्हिनि खणाए थो न। हा ऐं घोड़े जी ख़िदमत केरु थो करे? हा थो कयां। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो बादशाह। बादशाह आहे। तोखे भला ॾींदो आहे कुझु? हा असां मज़दूर आहियूं हुन जा मज़दूरी वठंदा आहियूं। भला हिते जेको SHO नोतक बलोच हो घणा महीना हो ऐं घणा महीना हिते गॾह घोड़ा ॿधल हुआ थाणे में? तक़रीबन हिते 17 महीना हो हिन गॾे घोड़नि खे जेको ॿियो 4 महीनो आहे। ॿियो 3 महीननि खां हिते हिन थाणे में ॿधल। हा जी जेको हिन गॾहनि ऐं घोड़नि खे संभालींदड़ आहे SHO नोतक बलोच जो नौकर आहे जेको हिननि गॾहनि खे चारो ॾिए थो। उहो चए थो त 2-3 महीननि खां जेको आहे सो बलोच साहब जा हिते असीं संभालींदड़ आहियूं। ही साम्हूं जेको आहे सो सब जेल आहे जेको थाणे बुलाखान जे थाणे जो आहे उहो उन सब जेल में उते अमलदार वेठा आहिनि उते पुलिस एहलकार वेठा आहिनि हिते SHO बि आहे पर कंहिंजे बि मथे ते जूए नथी सुरे। मुंहिंजी इन सिलसिले में SSP जामशोरे सां पिणु ॻाल्हि ॿोल थी जंहिंजो चवणो त मां हुकुम ॾेई आयो आहियां अॻूणे SHO खे त पंहिंजो जेके घोड़ा गॾह जेके आहिनि से हिन थाणे मां कढो। अफ़सोस इहो आहे त अॻे स्कूलनि में इस्पतालनि में त जेके से वथाणा हूंदा पर हाणे जेको आहे सो थाणनि जे अंदरि बि वथाण थी विया आहिनि। जी